मोरो में रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जमानी। कराची बार जे थींदड़ इलेक्शन के सिलसिले में मोरो बार जे सदर एडवोकेट कादिर बख्श कोराई ऐं संदसि वकला टीम पारां सिंध बार जे उम्मीदवार एडवोकेट मोहम्मद हसीब जमाली कराची बार सदर आमिर नवाज़ वड़ायो चई संदसि कराची जे वकला टीम जे मान में एक मायनाइतो आजियाणो ॾिनो वियो ऐं मोरो बार पहुचण ते संदन मथां गुलनि जी वर्खा करे संदन शानदार इस्तक़बाल करे स्टेज ते आंदो वियो, जिते वकील अॻवाणनि पारां खैन सिंध जी रिवायती सूखड़ियुनि बोस्की जा पटका सिंधी टोपियूं अजरक ऐं लौंगियूं पारायूं वयूं। बाद में सिंध बार जे इलेक्शन में बीठल उम्मीदवार मोहम्मद हसीब जमाली ऐं आमिर नवाज़ वड़ाए वकीलनि जी तकरीब खे ख़िताब कंदे चयो त 26 ऐं 27 तरमीमुनि जा बिल पास करे 1973 वारे आईनी जा बुखिया कढी छॾिया आहिनि ऐं मुल्क जे अदलिया के कमज़ोर कयो वियो आहे ऐं पिणु सुप्रीम कोर्ट जे ॿिनि सीनियर तरीन चीफ जस्टिस 26 ऐं 27 तरमीमुनि ख़िलाफ़ इस्तीफ़ा ॾिनी आहे। तिन जजिस जी अज़मत ऐं जुरत खे सलाम पेश करियूं था। 73 जो आइन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॾिनो हो। 27 तरमीम हाणे 73 वारे आइन ते वार कयो वियो आहे ऐं पिणु हुकुमराननि 27 आइनी तरमीम हाणे अदालतुनि जा पावर ख़तमु करे घटिताए SDM ऐं मुख़्तियारकारनि खे पावर ॾेई मुल्क तोड़े सिंध जी अवाम खे यरगमाल करे खैन ग़ुलाम करण जी साज़िश कई वई आहे। जेको असां अहिड़नि कानून खे नथा मञूं जेको अवाम जे हक़नि खे पायमाल करे ऐं सुभाणे सखर में वकीलनि जो कन्वेंशन थी रहियो आहे, जंहिंमें शिरकत करे 2 खां वधीक मुनज़म तहरीक हलाईंदासीं।